जी नाज़रीन, ख़बरनि जो अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं। ॾही खां असांखे रिपोर्ट करे रहियो आहे अली ग़ुलाम खोसो। ॾही शहर जो मेन वाटर सप्लाई गुज़िरियल 2 ॾींहंनि खां ख़राब हुजण सबबि वॾी आबादी रखंदड़ शहर वासियुनि खे पाणी जी फ़राहमी बंदि, शहरी परेशान। ॾही शहर में शहरनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं नेक मर्दनि, शहरी तहाज़ जे सदर सेठ कृष्ण दीवान, हाजी नाथो वाढो, हाजी कैसर खान खोसो, भगवान दास कारियो ऐं ॿियनि GM न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾही वाटर सप्लाई गुज़िरियल 2 ॾींहं खां ख़राबु आहे, जंहिं सबबि शहर जी वॾी आबादी खे पाणी जी फ़राहमी मुसलसल बंदि आहे, जॾहिं त घरनि में पाणी जी वॾी किल्लत पैदा थी वई आहे। मस्जिदनि में निमाज़नि जी विज़ुनि लाइ बि पाणी ख़तमु थी वियो आहे। हिननि वधीक DC बदीन आगा शाहनवाज़ खान, AC टनोबागो, मुख़्तार कार टनोबागो खां हिन अहम मसइले ते फ़ौरी नोटिस वठण जी घुर कई वई आहे त वाटर सप्लाई ठाराहे पाणी जी फ़राहमी खे बहाल करे परेशानी ख़तमु कई वञे। ॾही खां असांखे रिपोर्ट करे रहियो आहे अली ग़ुलाम खोसो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।